जो छलेड़ोड़ी तेरी प्यो खूह मेरी खूह जे नार मेरी नार जे नेसर मेरी लोटन माथी वरोड़ी भेण मुंहिंजो छलड़ो पाणीअ मेरी अगियूं मुंहिंजो छलड़ो पाणीअ में कीअं वियो छलड़ो पाणीअ मेरी जेडल तुंहिंजो छलड़ो पाणीअ में कीअं वियो छलड़ो पाणीअ मेरी जेडल तुंहिंजो छलड़ो पाणीअ में। सिंध में मुसलसिल ज़रई पाणीअ जी खोट सबबि मथां ज़मीन ते फसल पोखण लाइ हिन वक़्तु ज़िले कंबर शदाद कोट जे काफ़ी इलाइक़नि में नार जो इस्तेमालु कयो थो वञे। कचे तोड़े पके वाहन कसनि या खूहनि में नार चाढ़े नार वसीले पाणी खणी ज़मीन सिराब करे ज़मीनूं आबाद कयूं वञनि। हाणे दौर में नार जो निज़ाम पूरे सिंधु माथीअ में मौजूदु हूंदो हुयो। पुराणे ज़माने में जॾहिं असांजा माण्हू लोह खे रिझाइण न सिखिया हुआ उन दौरान काठ जा नार हूंदा हुआ। हिन वक़्तु काठ जा नार ख़तमु करे लोह जा नार इस्तेमालु कया वञनि। नार खे हलण लाइ क़दीमी दौर खां उठ ॾांद ऐं ॿिया जानवर जोटिया वेंदा हुआ। नार में हिकु ढींगो थिए थो जंहिंमें लोटा ॿधबा आहिनि जंहिंखे माल चइबो आहे। जंहिंखां सवाइ नार में हिकु वॾे चकर बि हूंदी आहे जेका पड़ ते लॻल हूंदी आहे ऐं उहा ढींगी जी नंढी चकर में फसंदी आहे ऐं उन वॾे चकर जे मथां काठ जी काठी विधी वेंदी आहे जंहिंमें उठ जोटियो वेंदो आहे। नार में लॻल उभिन काठियुनि खे ओभारा सॼियो वेंदो आहे। डंडीअ जो कमु भांडे खे फिराइणु हूंदो आहे। वॾी चकर ढेंगीअ जे चकर खे चोरींदी आहे त ढींगो फिरणु लॻंदो आहे जंहिंजे फिरण सां माल्हा में ॿधल लोटा या घिंगरियूं पाणीअ सां भरिजी नेसर में पवंदियूं आहिनि जंहिंजे थ्रू ज़मीन आबाद कई वञे थी। काफ़ी इलाइक़नि में मुख़्तलिफ़ फसलुनि सां गॾु छोलनि वाङणनि भींडियुनि समेत ॿिया फसल आबाद कया वञनि था। नार जो पाणी अवल पाड़छ या पाड़शीअ में पवंदो आहे जेको नेसर वसीले आग में पवंदो आहे। आग ज़रिए पाणी वही ज़मीनूं सिराब कंदो आहे। मशहूरु लोकगीत बि उन जी आकासी करे थो। जो छलेड़ोड़ी तेरी प्यो खूह मेरी खूह जे नार मेरी नार जे नेसर मेरी लोटन माथी वरोड़ी भेण मुंहिंजो छलड़ो पाणीअ में। कैमरामैन मुमताज़ अली शाबरानी सां गॾु अख़लाक़ मंझांडियो SS न्यूज़ कंबर।